भारतीय शहर अहमदाबाद में मुसाफ़िर जहाज़ किरी तबाह थी वियो। 241 ॼणा अजल जो शिकार। हिकु मुसाफ़िर मौजज़ाणे नमूने बची वियो। भारत जी सरकारी एयरलाइन एयर इंडिया जो मुसाफ़िर जहाज़ अहमदाबाद खां लंडन वञी रहियो हो त उॾाम जे कुझु मिंटनि खां पोइ एयरपोर्ट जे वेझो हादसे जो शिकार बणिजी वियो। 230 मुसाफ़िर ऐं अमले जा 12 मेंबर सवार हुआ। भारतीय मीडिया मूजिबि तबाह थी वियल जहाज़ में 169 भारतीय, 53 बरतानवी ऐं 11 पुर्तगाली ऐं हिकु कैनेडियन शहरी सवार हो। हयाती विञाईंदड़नि में 11 ॿारड़ा बि शामिल हुआ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां अहमदाबाद जहाज़ हादसे में इंसानी जानियूं ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार। संदन चवण आहे त संदन दुआऊं मुतासिर कुटुंबनि सां गॾु आहिनि। मुस्लिम लीग नून जे सदर नवाज़ शरीफ़, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ख़ातून अवल आसिफ़ा भुट्टो ज़रदारी तरफ़ां बि अहमदाबाद जहाज़ हादसे ते अफ़सोस जो इज़हार। बरतानवी बादशाह चार्ल्स ऐं बरतानवी वज़ीर आज़म केयर स्टॉर्मर पारां भारतीय शहर अहमदाबाद में जहाज़ हादसे ते अफ़सोस जो इज़हार। बरतानवी वज़ीर आज़म जो चवणु आहे त हादसे जो शिकार एयर इंडिया जे जहाज़ में केतिरा ई बरतानवी शहरी बि सवार हुआ। समूरी सूरत हाल जे हवाले सां खेस ब्रीफिंग ॾिनी पई वञे। रूस ऐं फ्रांस जे सदरनि समेत ऑस्ट्रेलवी वज़ीर आज़म ऐं यूरोपी कमीशन जे सदर पारां बि जहाज़ हादसे जे शिकार माण्हुनि जे पोयरनि सां गहरे ॾुख ऐं हमदर्दी जो इज़हार कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी UAE जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ायद अल नहयान सां मुलाक़ात। इक़्तिसादी सीड़पकारी ऐं तरक़ियाती शोबनि में सहकार वधाइण ते इत्तफ़ाक़। मुलाक़ात दौरान ॿितरफ़े सहकार ऐं इलाक़ाई सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। अरब मीडिया मूजिबि ॿिन्ही अॻवाननि पारां आलमी अमन ऐं ख़िते जे इस्तेहकाम ते ज़ोर ॾिनो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाकिस्तान जे तरक़ियाती मनसूबनि ऐं सहकार ते थोरा मञा। जंग कंहिं बि मसइले जो हल नाहे। सिंध तास मुआहिदो भारत ख़तमु कयो आहे। असां सम्झूं था त पाणी जो मसइलो हल थियणु घुरिजे। पाकिस्तान कश्मीर ऐं पाणी समेत समूरा मसइला ॻाल्हियुनि ज़रिए हल करणु चाहे थो। पाकिस्तान जे पार्लियामानी वफ़द जे सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी जूं ब्रसेल्स में मीडिया सां ॻाल्हियूं। जेकॾहिं भारत पाकिस्तान जो पाणी रोकियो त जंग थींदी। दहशतगर्दी के ख़िलाफ़ खयल कदमनि जे अमरीका साराह करे थो। पाकिस्तान जो मौक़िफ़ सच ते ॿधलु आहे। अमरीका खे ख़बर आहे त दहशतगर्द ग्रुप्स खे कीअं मुंहुं ॾिबो आहे। मोदी छा पसंदि कंदो त हुनखे गुजरात ऐं कश्मीर खां पोइ सिंधु तहज़ीब जे कासाईअ तौरु यादि रखियो वञे। पार्लियामानी वफ़द जे सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी जो ख़्वाब गुज़ारे खे इंटरव्यू चवे थो असांखे पाणी मुआहिदे बाबति भारतीय कदम खे आलमी बैंक अॻियां उथारणु घुरिजे। अमरीकी नायब सदर सां मिलण जी ख़्वाहिश ज़ाहिर न कई हुई। असां जंहिंसां बि मिलियासीं उन असांजो मौक़िफ़ ॿुधो ऐं वाखाण कई। सिंध असेंबली जो इजलास सुभाणे मंझंदि जो 3 लॻे तलब। इजलास में नए माली साल जी बजट पेश कई वेंदी। 57 सूबाई खातनि ऐं ख़ुदमुख्तियार इदारनि जे तरक़ियाती बजट 600 अरब रुपयनि जी हूंदी। ज़राअत जे लाइ 13 अरब रुपया, स्कूल एजुकेशन जे लाइ 8 अरब रुपया रखण जी तजवीज़। ॿेलनि जे लाइ 4 अरब ऐं सिहत लाइ 51 अरब रुपया रखण जो मशवरो। सनत लाइ 4 अरब, आपाशी लाइ 96 अरब ऐं ट्रांसपोर्ट जे लाइ 57 अरब रुपया रखण जी तजवीज़ ॾिनी वई। बजट जी मंज़ूरी लाइ सिंध काबीना जो इजलास बि सुभाणे ई थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सेनेट चेयरमैन, क़ौमी असेंबली जे स्पीकर ऐं ॿियनि जे पघारुनि में वाध जो नोटिस वठी छॾियो। सेनेट चेयरमैन ऐं क़ौमी असेंबली जे स्पीकर खां तफ़सीली रिपोर्ट तलब। रिपोर्ट जी रोशनी में वज़ीर आज़म पघार में वाध बाबति हतमी फ़ैसिलो कंदो। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म पघार में वाध ते अवामी रद्दअमल ऐं मुआशी सूरत हाल खे नज़र में रखंदे कार्रवाई करण जी हिदायत कई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी सां आज़ाद कश्मीर जे कानून साज़ असेंबली जे मेंबरनि जी मुलाक़ात। आज़ाद कश्मीर जी मौजूदा सूरत हाल ते ॻाल्हियूं। वफ़द आसिफ अली ज़रदारी खे आज़ाद कश्मीर जे मसइलनि ऐं तरक़ियाती कमनि बाबति आगाही ॾिनी। मुलाक़ात दौरान आज़ाद कश्मीर जे मसइलनि तोड़े ख़िते जी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। ऑल लेडी हेल्थ वर्कर्स प्रोग्राम यूनियन तरफ़ां सिंध असेंबली आॾो धरणो जारी। धरणे में सॼी सिंध मां आयल लेडी हेल्थ वर्कर्स जी शिरकत। सिंध लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम खे PPA जे हवाले न कयो वञे। मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो हीउ प्रोग्राम शुरू कयो हो। कॉन्ट्रैक्ट ते रखियल लेडी हेल्थ वर्कर्स खे पको कयो वञे। सिंध असेंबली जे आॾो धरणो हणी वेठल लेडी हेल्थ वर्कर्स जो मुतालबो। सखर में सिंध फूड अथॉरिटी जूं कार्रवायूं। गैर मयारी खीर विकिरो कंदड़ 4 दुकाननि खे सील कयो वियो। सिहत लाइ हानिकार खीर ज़ाया, हज़ारनि रुपया ॾंड। सिंध फूड अथॉरिटी जे अमले पारां AC सां गॾिजी शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवायूं कयूं वयूं। 4 दुकान सील करे 600 लीटर खीर ज़ाया कयो वियो। गैर मयारी खीर विकिरो कंदड़ दुकानदारनि ते मजमूई तौरु 85 लख रुपया ॾंड बि विधो वियो। एटमी मुआहिदो न थियण ते अमरीका हमलो कयो त अमरीका जे अॾनि खे निशानो बणाईंदासीं। ईरान जे बचाव वारे वज़ीर अज़ीज़ नासिरज़ादा धमकी ॾेई छॾी। संदो चवण आहे त जेकॾहिं ईरान ते जंग मड़ी पई त दुश्मन जो नुक़सानु ईरान खां वधीक थींदो।
एटमी मुआहिदनि में ईरान जे यूरेनियम जी अफ़ज़ोदगी खे रोकण जी उमेद घटि आहे। ईरान एटमी हथियार हासिल नथो करे सघे। वॉशिंगटन में तकरीब दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो त खेसि ख़बर नाहे त असां ईरान खे उन जे एटमी प्रोग्राम खे रोकण लाइ क़ाइल करे सघंदासीं या न। अॻु में ईअं सोचींदो हुयुसि, पर हाणे हिन हवाले सां मुंहिंजो एतमाद घटि थी रहियो आहे।